थोरो तोखां कहिड़ो लिखो। असल ॻाल्हि इहा आहे त चाचा रसूल बख़्श ऐं सौट हैदर तुंहिंजे मुंहिंजी शादी कराइण था चाहिनि। छा तुंहिंजे सां शादी करण ते राज़ी आहे? जे मां न कयां त छा बाबा वारनि जे साम्हूं पंहिंजी शादीअ खां इनकार कंदे? जे मां न कयां त छा तूं बाबा वारनि जे मुंहं ते पंहिंजी शादी खां इनकार कंदे? सौट तूं सिर्फ़ु हिकु चकर चओ, मां तुंहिंजी ख़ुशियुनि ख़ातिर चाचा जे साम्हूं ऐं सौट वारे जे साम्हूं इनकार कंदुसि। सौट मां मजबूर आहियां, मां न त शादी हा थी करे सघां न ई न थी करे सघां। सौट ओके सौट मां मजबूर आहियां, मां मजबूर आहियां तोसां शादी जे लाइ। न मां हा थी करे सघां न मां न थी करे सघां।